हिन में वरी छा जो एक्सचेंज ऑफर बि त कोन्हे न। त न्याणियूं हक़ीक़त में नींहं जो दरियाउ अथव। पुट 4 हुजनि पर उहे शादीअ खां पोइ अलॻि थी सघंदा आहिनि। न्याणी जेके असीं धिके अलॻि कंदा आहियूं, प्यार उलंदा आहियूं जेसि ताईं न्याणी जी शादी थिए। हाँ, जेसि ताईं उन लाइ सुठो वर घर मिले, माउ पीउ जी निंड हराम थी वेंदी आहे। जेके हथनि सां धिके माउ पीउ धार कंदा आहिनि, उहा न्याणी 12 महीना पंहिंजे माइटनि सां जुड़ियल रहंदी आहे। केॾो इहो नाज़ुक रिश्तो आहे। माना एतिरे क़दुरु जो उहा न्याणी त जेके माताऊं वेठियूं आहिनि, भेनरूं, न्याणियूं, हर का माउ, हर का भेण कंहिंजी त न्याणी हूंदी। पंहिंजे दिलि ते हथ रखी ॾिसजो। तव्हां बि पंहिंजे ॼाइण वारा आहियो, तव्हां बि पंहिंजूं न्याणियूं धीअरूं बि हूंदियूं, तव्हांखे भेनरूं बि हूंदियूं। न्याणी एतिरे क़दुरु माइटनि सां जुड़ियल हूंदी आहे जो हुनखे ख़बर आहे साहुरनि में आई आहियां, हाणे मां साहुरनि वारी आहियां। 12 महीना मूंखे जॾहिं मोकल मिले, 12 महीने में हिकु दफ़ो, पोइ 15 ॾींहं मोकल मिले, 8 ॾींहं मोकल मिले, 10 ॾींहं मिले, उहे ई मां रुॻो माइटनि में वञी सघंदसि। पर उन खां पोइ बि ख़बर आहे साल में सिर्फ़ु 15 ॾींहं माइटनि में वञिणो आहे। पर उन्हनि 15 ॾींहंनि लाइ प्लेटफार्म 11.5 महीना पई ठाहींदी आहे। कीअं? जीअं ॿार आहे नंढड़ो घर में, खीर नथो पिए, पोइ उनखे ज़बरदस्ती जेको आहे सो फीटर ॾींदसि। चलो चलो बेटा चलो, मेरा लाल दूधा पियो, दूधा पियो, फिर नानी घर जाएंगे। हाणे नानी इन में कहिड़ी धूड़ पाईंदी? हाँ, न पिए त माना नानी एॾो कोन वठी वेंदी हुअसि। पर नानी ॼणे हिकिड़ी भई लाली पाप का हुजे। हाँ, हुन न्याणीअ लाइ त लाली पाप ई आहे न। न्याणियूं एॾियूं मिठियूं हूंदियूं अथव माइटनि जूं। हिकु दफ़ो मां घरां बाइक खणी करे वञा पियो पंहिंजे, मुंहिंजो त गेस्ट हाउस आहे, होटल आहे, वञा पियो होटल ते। हिकु न्याणी आहे, चेक हूंदो या कैश हूंदी? अरे वाह वाह वाह, बस बस सम्झी वियुसि छा आहे हिन में। इहा ॻाल्हि खोलण जहिड़ी कोन्हे। अचो साईं, वियो न भाऊ। हा, त जीअं मां बाइक खणी वञा पियो होटल ते, हिकु न्याणी आहे असां वटि, गुजराती आहे, क़रीब 32-33 साल जी एज अथसि। भाउर 2 अथसि, 2 नशई अथसि। माउ पीउ ॿुढड़ा अथसि। माउ पीउ जी संभाल करणी आहे ऐं उन नशई भाउरनि जे लाइ बि कमाइणो आहे। उन्हनि खे नशे करण लाइ बि उहा न्याणी कमाए ॾींदी आहे, तॾहिं उहे भाउर नशो कंदा आहिनि। मां जीअं बाइक खणी निकितसि, उन न्याणीअ मूंखे रोकियईं, चई भैया, मुंहिंजो चओ अम्मा, चई भाउ मूंखे 200 रुपया खपनि, ॾींदे? मुंहिंजो छो न, 200 जा 500 वठ पुट, पर तूं पैसा कंदी छा? तूं त पाण कमाई वेठी। वीचारी गाॾो हलाईंदी आहे, उन गाॾे में ही टम्बलर, मग, बुरुश, ही हू, इहे सभु शयूं 5-5 रुपया वारी विकिणंदी आहे। तूं त पाण कमाईंदड़ पुट, तोखे अॼु 200 जो खप छो पियो आहे? उहा न्याणी चए थी, भाउ मां रोज़ जा 150 खनि कमाईंदी आहियां, पर उन मां 100 रुपया त मुंहिंजे भाउरनि खे पीअण लाइ ॾियणा पवंदा आहिनि, न त निभागा मूंखे घर में कोन गिड़ण ॾींदा आहिनि। उन खां सवाइ जेके मुंहिंजा माता पिता आहिनि, उहे ॿुढा आश्रम में रहंदा आहिनि। उन्हनि मुंहिंजे ॿुढड़े माता पिता जे लाइ हर महीने 1 जा 450 रुपया महीनो भरींदी आहियां।
छो जो उते रोटी खाधो कपड़ा सब कुछ मिलंदो आहे, पर गॾो गॾु मुंहिंजे माता पिता जो इलाज बि उते थी वेंदो आहे। पहिरीं तारीख़ पहिरीं खां 25 ताईं मूंखे 900 रुपया ॿिन्ही जा भरणा हूंदा आहिनि। अॼु 6 तारीख़ थी वई आहे। अॼु जेकॾहिं मुंहिंजे माता पिता जा उहे 900 न भरिया त मुंहिंजे माउ पीउ खे उतां कढी छॾींदा। भाउ मां तोखे ॾेई छॾींदी सही, ॾाहो थी मूंखे 200 ॾे। मां पंहिंजे खीसे में कढियो, मुंहिंजो पुट हे 200 त वठ, पर रुगो इहो ॿुधाए त तुंहिंजा माता पिता कहिड़े ॿुढा आश्रम में आहिनि। मुंहिंजे सर्कल में घणेई अहिड़ा आहिनि, असां 30-35 दोस्त आहियूं। हिकिड़ो महीनो असीं सभु संभाले वठंदासीं, इहे 900 रुपया असीं पाण ई भरींदासीं। मुंहिंजी बचड़ी अॼु जेके कम पुटनि खे करणु खपनि, अॼु उहा असांजे समाज जी उहा न्याणी, उहा धीअ पई करे। माता पिता खे पालण जो अधिकार त पुटनि खे हूंदो आहे, पर ॿिनि पुटनि जे हूंदे उन माता पिता खे उहा न्याणी वेठी पाले। इहा केॾी वॾी विडंबना आहे असांजे समाज में। ऐं उन में बि असां वटि हिकिड़ी कमु कंदी आहे छोकिरी न्याणी, कंहिं घर जी नुंहुं आहे। मुंहिंजे घर में उहा न्याणी ॿुआरा बासण साफ़ सफ़ाई कंदी आहे। उनखे 1000 रुपयो महीनो ॾींदा आहियूं। उन जा माइट त सूरत में आहिनि, सावरा हिते पालनपुर में असांजे सिंधी परिवार जी आहे उहा न्याणी। हिकिड़ो 2 घर ॿधल अथसि। उहा जॾहिं न्याणी 2.5-3 हज़ार कमाईंदी आहे तॾहिं उनजो घर हलंदो आहे। पंहिंजा ॿार बि पालींदी आहे, पंहिंजे घोट खे बि खाराईंदी आहे। हू मर्द न पर नामर्द थी घर में वेठो हूंदो आहे। जेको असीं अखियूं पूरे न्याणियुनि जा कम कंदा आहियूं न, कंहिंजे चवण ते भलो अथई, खानदानी अथई घर, बसि अखियूं पूरे सुहाग कर। न्याणी आदा हिकु हड़ कोन्हे भई ॿिए घर में पहुती त हलंदी। न्याणियूं जिगर जा टुकर आहिनि। उहा न्याणी उनखे ख़बर पई त परमानंद अंकल वञनि था सूरत प्रोग्राम करण, त मूंखे चई अंकल तव्हां सूरत वञणा आहियो? मुंहिंजो हा पुट, मां अञा परीहं वेंदुसि। चई पोइ हिकिड़ो मुंहिंजो कमु कजो। मुंहिंजो ॿुधाए पुट। चई पहिरीं त मूंखे 200 रुपया ॾियो पघार खां सवाइ। उहो वरी केॾी महिल एक्स्ट्रा कमु किथे शादी मुरादी में ईंदी आहे न, चई उन मां कमाए मां तव्हांखे ॾींदीसांव, छो जो हीअ त पघार मूंखे घर ॾियणी पवंदी आहे। तव्हां मूंखे 200 ॾियो। मूं उन न्याणीअ खे 200 रुपया ॾिना। वई हिकु शाल वठी आई। शाल आणे हिकिड़े प्लास्टिक जी थैलीअ में मूंखे ॾिनई। चई भैया तव्हां सूरत वञो था? मुंहिंजी माउ त मरी वई, पर मुंहिंजो पीउ आहे अञा। हीअ शाल वञी मुंहिंजे पीउ खे ॾिजां ऐं मुंहिंजे पीउ खे हिकु मुंहिंजे तरफ़ां बाक़ी पाइजां। मुंहिंजो पीउ तोखां पुछंदो मुंहिंजे लाइ त तोखे कसम अथई तुंहिंजनि बचनि जो, उनखे ईअं न ॿुधाइजां त को मां तव्हांजे घर में कमु कंदी आहियां। मुंहिंजे पीउ खे इहो ॿुधाइजां त तुंहिंजी न्याणी सुखी आहे। जेकॾहिं मुंहिंजे पीउ खे इहा ख़बर पई त मां कंहिंजे घर जा बासण ॿुआरा कंदी आहियां, मुंहिंजो पीउ अॼु ई मरी वेंदो। इहा महिरबानी कजां, मुंहिंजे माउ पीउ खे न ॿुधाइजां, पर हीअ शाल मुंहिंजे पीउ खे पाराइजां। अॼु जेॾी महिल मां उते एड्रेस ॾिनई, उते वञी पहुतुसि,
भाई नारायण दास चांहि जी किटली हलाईंदो, चई वो तो हलाईंदो हो, पर हाणे वीचारो टीबीअ जी तकलीफ़ थी अथसि, कुझु पुॼंदो कोन अथसि। हूअ जेका बिल्डिंग ठहे वेठी, उन बिल्डिंग जो चौकीदार करे हिनखे विहारियो अथनि, रोटी उनखे ॾींदा आहिनि। अदा पहुतुसि, वञी भाई ने नारायण दास सां गॾुसि, शाल ॾिनीमांसि, मुंहिंजो तुंहिंजी न्याणीअ तुंहिंजे लाइ मोकिली आहे हीअ शाल। हुन त जेका मूंखां शाल वठी करे उन शाल खे चइनी पासे खां चुमियूं ॾिनई, चई मुंहिंजी धीअ हीअ वठी आई न? मूं चयो हा। चई पंहिंजे हथनि में खणी आई हुई? मूं चयो हा। चई पोइ हिन शाल खे चइनी पासे मुंहिंजे धीअ जा हथड़ा लॻा हूंदा, उहे कोमल कलीअ जा हथ लॻा हूंदा, उन सॼे शाल खे चुमी करे चई वे मां तुंहिंजे लाइ चांहि थो वठी अचां, मूंखे चांहि जो खप कोन्हे। छा कई, पासे में हिकिड़ी थेली पई हुअसि, उन में हिकु ॿ वॻो बि हुअसि, उहो कढियईं, अंदरां हिकिड़ो रुमाल कढियईं, उन रुमाल में रेज़गारी ॿधल हुई, रुपए जा सिक्का, 2 रुपए जा सिक्का, घणी 27 रुपया थिया। उहे 27 रुपया मूंखे ॾिनई, चइजांसि हे मुंहिंजी न्याणीअ खे, मुंहिंजे दादली धीअ खे, मुंहिंजे प्राणनि खे वञी ॾिजां। चइजांसि हे तुंहिंजे पीउ, हे तुंहिंजे बाबे पंहिंजे वरनि जे महिनत जे कमाईअ मां पुट ई बचत करे रखी हुई, हे तुंहिंजे लाइ तुंहिंजे पीउ मोकिलिया आहिनि 27 रुपया। पर मुंहिंजे न्याणीअ खे इहो न ॿुधाइजां त हींअर का मूंखे टीबी थी वई आहे, न त मुंहिंजी धीअ हूअं ई मरी वेंदी। केॾो न प्यार उन न्याणीअ जो पीउ सां ऐं पीउ जो न्याणीअ सां। मां त चवां थो घर ॻोल्हियो, ॾिसो 100 घर ॾिसो, उन खां पोइ अरे मटको वठंदा आहियूं 25 रुपए जो, उन खे बि ठड़ ठड़ करे तपासींदा आहियूं। हे न्याणी जी ज़िंदगी दावत था लॻायूं, त उन न्याणी जे लाइ त हर माउ पीउ जो फर्ज़ु आहे सुठे में सुठो वर घर परिवार। अॻे ॾिसंदा खानदानियूं, भई कहिड़े खानदान मां आहे। हींअर त जी दुकान घणा अथनि, कारूं घणियूं अथनि, जॻहियूं घणियूं अथनि, ऐं माण्हू ॾेखारीनि बि इहो था, इहो कोन था ॿुधाइनि त असांजो छोकिरो ॾॾो आहे।